वैसे एक बात बताओ। हाँ, मेरी शादी हो रही है। दूल्हा मैं बनूंगा भाई। और ये खुशी की खबर क्या? मेरी मुर्गी ने अंडा दे दिया। तो इसमें कौन सी खुशी की खबर है? ये खुशी की खबर नहीं है। नहीं। तू दे के दिखा। आपको भरपूर तालियों में भाई गाना सुनाएंगे। जी भाई। तू लांगे में लची तेरे पीछे गवाची तेरे इश्क मारी कुरी कचरा कमारी संगली संगली मेरा विच तेरा नाम पे मुंडिया। फनकार साहब तव्हां झरझंग गायो था, तजुर्बे वारा फनकार हो। तव्हां का सवाल आहे तव्हांखे ॾुखियो कमु कहिड़ो लॻंदो आहे? पोइ ॿुधाईंदो मैं। हाणे ॿुधाए था। जॾहिं ज़ाल रुसी वेंदी आहे न उनखे परचाइण में वॾी ॾुखियाई थींदी आहे। इन खां वधीक ॾुखियो को बि कमु न आहे। ओ थुला चाल जी थुले माण्हू जी कहिड़ी ज़िंदगी, अहिड़ी ज़िंदगी को मौत भलो। मारे कंहिं ट्राले जे हेठों ॾे बिजली में हथ ॾे। कल 4 मंज़िल तो टपो ॾिनो आहे, 3 माण्हू हेठो अची विया, उहे मरी विया, मां बची वियुमि। उतो ई बची वई। हा भागना बि चङनि जी ज़रूरत आहे। कीअं चङनि जी ज़रूरत आहे? हाणे चांहि में ज़ार विझी पियां पियो, उहा तूं पी वे। अरे तो वारी भाॼाई घड़ी घड़ी फोन थी करे, उनखे चओ मोबाइल चार्ज ते रखियो आहे। ठीकु आहे। हलो भॼाई। अदायो बबलू काॾे हो? अलाए भॼाई मोबाइल चार्ज ते रखी वियो आहे। कहिड़े टाइम ईंदो? 2 मिंट। बबलू भॼाई पुछे थी कहिड़े टाइम ईंदे।